सिंध जूं माइरूं मुंतज़िर आहिनि ऐं मुंतज़र आहिनि उन्हनि न्याणियुनि लाइ जेके हिन महिल ताईं वापसि न वरियूं आहिनि। पहिरें ॾींहं गुज़रंदा हुआ, पोइ महीना गुज़रण लॻा, हाणे त सालनि जा संधा पइजी विया आहिनि। थुल्ह जी फज़ीला सरकी खे अॻुवा थिए एतिरो वक़्तु गुज़री वियो आहे जेतिरे वक़्त में न्याणियूं जनम वठी जवान थी वेंदियूं आहिनि। पर सिंध में उन अमर जे हथ में हिन खे अॼु बि उहा ई तस्वीर आहे जंहिंमें उहा बिना नंढड़ी आहे। तस्वीरूं सदाईं साॻियूं रहंदियूं आहिनि, पर ॿार जवान थी वञनि था। हाणे त सखर पार जी प्रिया कुमारी बि एतिरी न हूंदी जेतिरी वहीअ में हूअ पंहिंजे घर आॾो अॻुवा थी वई हुई। असांजो सुवाल उहो आहे त छा मेहर जी उजाला सोलंकीअ जो इंतज़ार बि सालनि में दाख़िल थी वेंदो? सिंध में पीपुल्स पार्टी खे इक़्तिदार में हूंदे चोथों टेन्योर गुज़री रहियो आहे। सिंध में सरकार हलाईंदड़ सियासी धुर करप्शन में तमामु घणो तजुर्बो हासिल करे चुकी आहे, पर हिन महिल ताईं सिंध हुकूमत जो को बि खातो पंहिंजी कारकर्दगी बहितर बणाए न सघियो आहे। सिंध जो घरू खातो हिकु अहिड़े वज़ीर जे हथनि में आहे जेको मेसणो बणिजी हर भेरे बयान बदिलाए थो। कॾहिं चवे थो त प्रिया कुमारी खे अगवा कंदड़ धाड़ेलनि ताईं पहुची विया आहियूं ऐं कॾहिं चवे थो त उहो धाड़ेल मरी वियो आहे। हिन खां को पुछा करे त उजाला जो छा थियो? नंढड़ी ऐं मैसूम न्याणी किथे आहे? उहा ॿारड़ी जेका बकरीअ जी छेलीअ जियां अगवा कई वई, उन लाइ थींदड़ एहतिजाजनि खे 3 महीना मुकमल थियण वारा आहिनि। उहो केॾांहुं वई जंहिंजी अमड़ प्यार मां हिन जो नालो उजाला रखियो हो? हुनजो ख़्यालु हो त उजाला ऊंदाहीअ में सोजरो कंदी, पर तारीकीअ जूं रहज़न कुवतूं असांजी रोशनीअ खे खंभे वयूं। सिंध में सिज हर ॾींहुं उभिरे थो, पर पोइ बि असांजो माहौल ॾींहं ॾिठे जो बि तारीख़ ई ऊंदाहूं आहे। सिंध जूं माऊं पुछनि थियूं फज़ीला सरकी जो पतो कॾहिं पवंदो? प्रिया कुमारी कॾहिं वापसि वरंदी? उजाला पंहिंजे घर अङण में कॾहिं उजालो कंदी? अगवा थी वियल न्याणियूं कॾहिं वापसि वरंदियूं? जुदाई जिन दिलयुनि में बाहि भड़का रही आहे, उहे दिलियूं कॾहिं ठरंदियूं? मुगवी न्याणियूं कॾहिं वापसि वरंदियूं?